बोतल खड़िया मुर्शिद मौला हजरत सूफी फकीर अली अहमद मिसन रहमतुल्लाह अलैहि सरकार जन जो 3 उर्स मुबारक जी जी पहली तकरीबा दरगाह दणी हजरत सूफी फकीर अब्दुल्ला मिसन सानी उर्फ दादा साईं सूफी फकीर अली मर्दान साईं सूफी फकीर वारिस अली उर्फ लाला साईं सूफी फकीर अजहर अली उर्फ अज्जू साईं सूफी फकीर असद अली साईं पिण हिन तकरीब में मौजूद है। हाँ जगह वही पिया मलो ख़ास जॾी मुबारक मला ज़रूर बदी ऐं मलो ख़ास जॾी ज़रूर ठठो बादशाह बख्श मुबारक मलो ख़ास करी पानी बोतल अमेरिका गुनो भा बराती वो भी नगर मलाक में मौजूद है बराती गुनो अबाई अली इधर अलग ना हो दोस्तों हमरा सुबह में सवेरो लस्सी गिलास भी तडे गुरबत हुई ये नाश्ता कोना लस्सी गिलास पी ढगा कई नियायो थियो ढगा जी वई ये 12 हिक जी जा भुखा नोड़ी थी थियो ते बटे गिलास लस्सी जा लोटे में विझी एकड़ो चांवर जो लोलो वो खजी आयो हिन जो हिन भी ॾिठो लोलो वञी कुछ साफ मानी रखी हथ मुंह धोई मानी खोली चए हिन पासा मुंह जहिड़ो हिकिड़ो मुनू अची वाटण था टपियो चई हल भेणिया रोज़ी किथां खणी मूंखे किथे आई है हुन ॾिठो हिन लोले जो सिर बि हिन मुले नियो त यकदम में मानी वेड़े रखी वराणे त कुहाड़ी खुटी पिए सट नहीं कढी चई हल भेणिया मौत किथां मुले खयो अथई हितां आंदो अथई मुले रुगो पोइ बि थी बारी ये साईं जी फरमाइश अथई लतीफ़े जी वक़्फ़े में लतीफ़ा हलंदा रहंदा जी मुर्शिद अली अहमद सोइणो सदा जी मुर्शिद अली अहमद सोइणो जंहिंजे उर्स मुबारक ई उर्स मुबारक जंहिंमें पहिरीं तकरीब ढगंदी वदीन ज़िले जॾहिं ने हिकिड़ी मुक़ाबले ते वई आहे घटनि भाग मलो ख़ास करी मुबारक मला बाबा ये साईं जी फरमाइश है एकड़ो ऑपरेशन जो मरीज वियो डॉक्टर वटि डॉक्टर हुन वार त ॿाहिरि बीहारे हुनजे अंदरि ऑपरेशन कई ऑपरेशन करे ॿाहिरि निकितो वारसन पुछियो त पाणे ख़बर आहे चई मूंखे मुबारक हुजनि ऑपरेशन मुंहिंजो कामयाबु वियो बाक़ी मरीज़ गुज़ारे वियो
हाँ मुबारक माला अब आप मुबारक माला के मुबारक हो जदी बदर लाई टी जोड़ी चढ़ी मुबारक माला के मुबारक हो हर तैयारी करे पप्पू पंजाबी अमीर नु घुनो जगह दी यार वाह 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 मुबारक माला वाह तो लख लख मुबारक हो साईं जी के दरबार के मुबारक हो वाह मुबारक माला वाह जेका होना है ना उन पासे रखो